दादा कहिड़ो हाल आहे मज़े में? अरे यार फुल लस्तुन में आहियां हिन उम्र में छा तो समझी एतिरियूं लस्तूं माना लिखाया आहियूं लिखाए। हा अरे दादा आया तो मथे जा सूर वचन कुझु न था रोज़ अची करे टाइम पास करे हली था वञनि। अच्छा हूअं तुंहिंजो रत पैदा आहिनि न अॼु हिननि खे ख़बर पवंदी त रत जो स्वादु कहिड़ो थींदो आहे सो बि परमानंद प्यासीअ जो। अभी मजा आएगा ना भिड़ो। दादा फेयर एंड लवली आहे न। त पोइ हणा न पंहिंजा माण्हू खे अहिड़ो काड़ो माण्हू भेड़ो अथव डिॼाइण लाइ भेड़ो अथव या? अरे जॾा तोखे खपे छा रे वाहेड़ा उहो घुरदा। त डेटोल साबुण रखंदा आहियो? अरे धूड़ पिया सब रखंदा पर तोखे खपे छा उहो फाट न मूथ मां। डेटोल साबुण आहे भला? आहेड़े जॾा जीव अरे भिटकियल आत्मा आहे। डेटोल सां हथ धोई चौंसि कुतनि जा बिस्किट ॾे। कालू ओ मुंहिंजा बच्चा कालीड़ा अरे पुट हिननि खे ॾीन ने यार कुतनि जा बिस्किट त जिंद छुटे न सॼो रत पी विया न ढुक कोन बचायो अथनि। अदा कुतनि जा बिस्किट पे घुरे ई न। हाँ वठ ई थे कुतनि जा बिस्किट पर इहो रुगो ॿुधाए त हिते ई खाईंदे या ॿधी घर खणी वेंदे? न न दादा बिल्कुलु हिते ई था खाऊं खोलियो असां सभु गॾिजी करे हिते ई था खाऊं।